खून ऐं सिंध जे हक़ीक़ी वारिस पीर साईं पगारे जी फैमिली ऐं साईं यूनिस साईं जे फर्ज़ंद खे सनद में आउं ही शेर पढ़ंदुसि त जंहिं आज़ाद गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत काशे न विख विख ते पंजोड़ ॾिसी के शींहं कॾहिं गजो छॾी आहे कंहिं उकाबी कमरे भाउ खां आखेरे जी ओट वती आहे दर्जो ॾंढ गिदड़ लाइ आहे खिलजी खां ॾिसी मिलंदी आहे जंहिं आज़ाद गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत काशे न आहे मां इज़त एहतराम सां तकरीर जे लाइ गुज़ारिश कंदुसि पीर सैयद इस्माइल साईं खे काचन ऐं हिन वतन जे मज़लूम वारिसनि सां ख़िताब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन पंडाल में असांजा महिमान जेके लोकल ऐं स्टेज ते जेके मौजूद आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम भेट पघारा। जीअं त सभु मौजूद लीडर तक़रीबन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे वेठा। हे कनाल असांजो नारो इहो ई आहे नामंज़ूर नामंज़ूर कुझु बि थी पए असां इहो सौदो न कंदासीं हिननि सां न को हिननि खे इहे करार ठाहे ॾींदासीं। सूर्यो बादशाह हिन धरती लाइ वतन या कफन आज़ादी या मौत जो नारो हयो हुयो। हो हुयो अंग्रेज साम्राज्य साम्हूं इहे हाणे आहिनि लोकल साम्राज्य जेके असांजे साम्हूं हाणे लेटिया पिया आहिनि। तव्हां इहो ॾिसो हिननि किनारनि जो वॾो लाचार आहे हिननि खे जेकी हुकूमत हलाइनि पिया हिन टाइम ते उहे ई दरिया ख़ाली लॻा पिया आहिनि जेके असांजा किनार आहिनि हुननि में भारी लॻी पई आहे। काश्तकार जेके असांजा मज़दूर आहिनि सभु परेशानी में लॻा पिया आहिनि। हिननि खे रेगिस्ताननि खे आबाद करण जो लाचार आहे। असां कुझु बि थी पए आख़िरी हद ताईं बीहंदासीं तव्हां सां गॾु बीह आहियूं बीहंदासीं अॻिते न ठहण ॾींदासीं न कॾहिं झुकिया आहियूं न कॾहिं झुकंदासीं। असेंबली में हुजूं या असेंबली खां ॿाहिरि तव्हां सां गॾु कुलो कुले सां मिलाए करे हमेशह बीठा आहियूं अॻिते बि बीहंदासीं। जिते तव्हांजो पधर वांदो हुते असां रख ॾियण लाइ बि तयारु आहियूं। हे ॾिसो पीर पघारे शामर्दान शाह हुन खां पोइ मौजूदा पीर पघारे हमेशह जॾहिं बि सिंध धरती ते कोई ॾुखियो वक़्तु आयो आहे त हमेशह स्टैंड वरिती आहे। चाहे बिट्टो निज़ाम हुजे या 2010 में हे बंधन खे जेके खरड़ पइजी विया हुया बोर्ड आई हुई हुन टाइम में बि बीठा। 1965 वारी जंग में हो मुजाहिद वञी करे भारत पाकिस्तान ठाहिण लाइ हिन सिंध धरती लाइ पंहिंजी सभिनि जा नज़राना असांजे घर ॾिना आहिनि। ख़सीस मुख़्तसिर कुर्सियुनि लाइ पंहिंजी जानूं ॾिनियूं हूंदियूं असां हिन मुल्क लाइ जानूं ॾिनियूं। ऐं अलाह न करे अहिड़ो वक़्तु अचे असां शहादत लाइ रेडी आहियूं तयारु आहियूं। हिन धरती सां असांजी मोहबत हिन जो माना को गवाही जी ज़रूरत न आहे कोई सबूत माना ॾियण जी माना को असांखे ज़रूरत आहे। पाकिस्तान हमेशह हे दरिया जेके आहिनि हे दरिया नामंज़ूर ऐं चोलिस्तान आबाद करण जो हिननि जो प्रोग्राम बलूचिस्तान वारे पासे आबादी माना थिए असांजो सिंध आबाद पूरो थिए हुन खां पोइ बाक़ी आबाद थियनि न। त हे कुझु बि थी पए असां किनाल जेके आहिनि नामंज़ूर हिननि जो नारो हुयो न मरसू मरसू सिंध न ॾेसो असांजो नारो आहे मरसू मरसू सिंधू दरिया मां हिकिड़ो इंच बि न ॾेसो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं ख़ासि करे
जेके मुख़्तलिफ़ ग्रुपनि जा दोस्त आया आहियो परे परे खां हुननि जी बि वरी महिरबानी ऐं मुंहिंजे श्री निसार कामरे निसार मिड़े हिन जी टीम सॼी टीम खे मुबारकबाद पेश कयां। मुंहिंजी टीम गंबट जी हिते मां 10 साल रहियो आहियां इलेक्शन 2004 हिते जेके बि गंबट जा लोकल आहियो तव्हां लाइ प्यार आहे मोहबत रहंदी। महिरबानी तव्हांजी। पाकिस्तान ज़िंदाबाद।